एक फ़कीर पिनण लाइ निकतो दर खां ॿिए दर ताईं। हलंदे हलंदे हू हिकिड़े वॾे दरवाज़े वटि पहुतो। हुन सोचियो त जेकॾहिं दरवाज़ो एतिरो वॾो आहे त हीउ घर बि ज़रूर कंहिं अमीर या हुकुमरान जो हूंदो, तंहिं करे हिते ख़ैरात बि घणी मिलंदी। इहो सोचण सां गॾु हुन दरवाज़े ते सैन हईं। काफ़ी वक़्त खां पोइ दरवाज़ो खुलियो ऐं खेसि फ़क़ति 10 पैसा ॾिना विया। फ़क़ीर 10 पैसा वठी हिक तरफ़ रखी छॾिया ऐं कुहाड़ी खणी दरवाज़े खे टोड़ण लॻो। जॾहिं दरवाज़े जा आवाज़ घर वारनि ॿुधा त उहे ॿाहिरि अची विया ऐं पुछऊं त ही छा करे रहियो आहीं? दरवाज़े खे कुहाड़ियूं छो पियो हणी? फ़क़ीर जो जवाब ॿुधण वटां हुयो। हुन चयो त मां हिते एतिरो वॾो दरवाज़ो ॾिसी आयो हुअसि त सोचियुमि त दरवाज़े जे बराबरि ख़ैरात मिलंदी, पर ॾिठुमि त दरवाज़ो एतिरो वॾो ऐं ख़ैरात एतिरी थोरड़ी। हाणे मां इहो थो चाहियां त या त ख़ैरात जेतिरी आहे दरवाज़ो बि ओतिरो ई हुजे, या दरवाज़ो जेतिरो वॾो आहे ख़ैरात बि ओतिरी ॾिनी वञे। हिन ॻाल्हि ते घर वारा ॾाढो शर्मिंदा थिया ऐं फ़क़ीर खे ख़ैरात वधाए ॾिनी वई। दोस्तो, जेकॾहिं अल्लाह ताला बंदनि जी हैसियत ॾिसी खेनि अता करे हा त असांजी हैसियत ई छा आहे? असांखे तमामु थोरो मिले हा, पर अल्लाह पंहिंजी रहमत जे बुनियाद ते असांखे अता कयो आहे ऐं बेहद करे थो। असां में बि इहा सिफ़त हुजणु घुर्जे त असां पंहिंजे वस आहर माण्हुनि ते ख़र्च करियूं ऐं सखावत इख़्तियार कयूं। वीडियो पसंदि आई हुजे त शेयर बि कजो।